अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था चिकन जा चपली कबाब। ऐं ही सॼो जेको सामान आहे असां वटि ही इन में शामिलु थींदो। सभिनी खां पहिरियों त ही चिकन जो कीमो आहे अधु किलो खां थोरो मथे ई आहे मूं वटि, पर सम्झो तक़रीबन अधु किलो। उन में जेके ड्राई इंग्रेडिएंट्स पवंदा, जेके सुकल मसाला पवंदा, उन्हनि में ही फुल भरियल हिकिड़ो चमिचो चोटियारो हीप्ड ही कॉर्नफ्लोर आहे ऐं ही बेसण आहे, माना पूरो भरे ऐं कढियो आहे। ऐं ही हिकिड़ो फुल टीस्पून गरम मसालो आहे पीठल, 1.5 टीस्पून लूणु आहे ऐं हिकिड़ो वॾो चमिचो खाइण वारो ही सॼा धाणा उन्हनि खे कुटियो आहे। पीठल न आहिनि ऐं सन्हा कुटल बि न आहिनि, थुल्हा मोटा मोटा क्रश करे छॾियो, ठीकु आहे। ऐं ही 3 मसाला मूं वटि गॾियल आहिनि। ही मसालो मां दही बड़ा मसाले जे नाले सां सेखारे चुकी आहियां, छो त जेके इंग्रेडिएंट्स हिन में पवंदा चपली कबाब में उहे ऑलरेडी हिन में आहिनि। इन्हनि लाइ मां अलॻि सां मसालो न खयो आहे, इहो ई खयो आहे। त हीअ मां सेखारे चुकी आहियां, शेयर बि कई आहे वीडियो। अगरि तव्हां ॾिसणु चाहियो या न ॾिठो आहे त मां लिंक हिन वीडियो जे हेठां ॾियां थी, तव्हां चेक करे सघो था त हिन में छा छा पियल आहे। त हीअ हिकिड़ो टेबल स्पून भरियल आहे। उन खां अलावा हीअ जेके असां वटि भाॼियूं आहिनि, हीअ धाणा आहिनि कटियल, थोरा 2 सावा मिर्च आहिनि ऐं हीअ फुदने जा कुझु पन कटियल आहिनि, 2 टेबल स्पून अदरक थूम आहे, हिकिड़ो वॾो बसरु सन्हो कटियल आहे ऐं हीअ टमाटर 2 जेके आहिनि उहे सन्हा चॉप थियल आहिनि। हिननि जा ॿिज असां कढी छॾिया आहिनि, छो त ॿिजनि में घणो पाणी हूंदो आहे, इन लाइ उहे डीसीड करे छॾियो। ऐं उन खां अलावा हीअ हिकिड़ो बेदो आहे। अच्छा, उर्दू में मैं आपको बता दूं, आज हम चिकन के चपली कबाब बना रहे हैं। तो ये आधा किलो से थोड़ा ज़्यादा ही मेरे पास चिकन का कीमा है। फुल भरे हुए चम्मच के साथ 1 बड़ा चम्मच खाने वाला कॉर्नफ्लोर, 1 बड़ा चम्मच खाने वाला ये बेसन, 1 भरा हुआ टीस्पून गरम मसाला। ये मसाला मैं सिखा चुकी हूँ दही बड़ा मसाला के नाम से, तो सारे जो इंग्रेडिएंट्स इसमें इस्तेमाल होंगे वो ऑलरेडी इसमें हैं, तो मैं यही मसाला ले रही हूँ। इसको अगर आप देखना चाहें तो इसका लिंक मैं इस वीडियो के नीचे दे रही हूँ, आप उसको चेक कर सकते हैं। नमक हस्बे जायका मैंने ये 1.5 टीस्पून लिया है। 1 भरा हुआ बड़ा चम्मच सूखा धनिया साबित, उसको मोटा मोटा कूट लिया है। उसके अलावा पुदीने के पत्ते हैं, 2 ये हरी मिर्चें हैं कटी हुई, धनिया हरा, 1 बड़ी प्याज चॉप की हुई, 2 टमाटर हैं, इसके बीज निकाल दिए हमने और इनको बारीक चॉप कर लिया, और ये है अदरक लहसुन 2 टेबल स्पून, 1 अंडा। अब ये सारी चीज़ें मिक्स होंगी और इसके बाद हम इसको ऐसे आटे की तरह गूंद लेंगे। असां ही विझूं था, ही सभु शयूं हिन में पवंदियूं ऐं अटे वांगुरु पोइ असां हिन खे ॻोहे वठंदासीं। लूणु ऐं मिर्च तव्हां पंहिंजे ज़ाइके जे मुताबिक़ खणी था सघो, नमक और मिर्च हस्बे ज़ायका, जैसे कोई कम खाता है कोई ज़्यादा खाता है, उस हिसाब से आप ले लें। ये सब मसाला असां हिन में विझूं था ऐं उन खां पोइ असां हिन खे ॻोहींदासीं। ऐं हिन में जेको बेदो असां विझूं था, उहो बेदो ऐं बेसण ऐं कॉर्नफ्लोर, इहे जेके शयूं आहिनि इहे हिन खे पाण में बाइंड कंदियूं। ये बाइंड करण जे लाइ असां हिन में शामिलु कयूं था। हाणे सभु शयूं हिन में पइजी वियूं आहिनि। हिननि खे मिक्स करण खां पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी हिन जी शकिल कहिड़ी थींदी। हाणे हीअ ॾिसो, हीअ सभु शयूं मिक्स करे छॾियूं आहिनि मां, ऐं हिननि खे अधु कलाक जे लाइ रखिणो आहे। जेकॾहिं गर्मी घनी हुजे तो तव्हां हिन खे फ्रिज में रखी सघो था। ये सारी चीज़ें मिक्स हो गई हैं, इसको आधे घंटे के लिए छोड़ देना है। उसके बाद हम इसके कबाब बनाएंगे, और अगर गर्मी बहुत ज़्यादा हो तो आप इसको फ्रिज में रख सकते हैं। इसको मैं ढक्कन लगा के साइड पे कर देती हूँ और उसके बाद हम फिर इसके कबाब बनाएंगे। अधु कलाक थी चुको आहे ऐं मां ही मसालो जेको आहे खयो आहे हाणे, ऐं हिन जा कबाब ठाहींदमि। ऐं हिन पासे ही तेल मूं गरम करण जे लाइ, ये शैलो फ्राई थींदा, ये डीप फ्राई नहीं होंगे, हल्के आम थोड़े से तेल में इसको हम तलेंगे, वो भी मैं आपको दिखाती हूँ। और इसके जो हैं कबाब बड़े बड़े बनते हैं, ठीकु आहे। हिन जा वॾा कबाब ठहंदा आहिनि आम कबाबनि जी साइज़ खां। त हींअर मुंहिंजे हिकिड़े हथ में कैमरा आहे, त मां तव्हांखे ठाहे कोन थी ॾेखारियां, सिर्फ़ु हिकिड़ो अंदाज़ो थी ॾेखारियां त हीअ हेॾो सारो लप भरे, एक हाथ भर के हम इसका एक पेड़ा बनाएंगे जैसे रोटी का होता है, और उसमें से एक बड़ा सा कबाब बनाएंगे। और ये प्याली में थोड़ा सा ऑयल मैंने रखा है, हाथ पे ऑयल लगाएंगे, हथ ते तेल हणंदासीं ऐं असां हिन मां कबाब ठाहे ठाहे फ्राइंग पैन में विझंदा वेंदासीं। तो अभी ये देखिए कि ये बहुत सारा है, ये आप अंदाज़ा कर सकते हैं
कि कितना ज़्यादा है। आम कबाब से सम्झे कि डबल, जेतिरो असां आम तौर ते शामी कबाब या पटाटनि जूं टिकियूं ठाहींदा आहियूं उन खां ई ॿीणो खणंदासीं, डबल खणंदासीं। ठीकु आहे। सो कबाब ठाहे मां फ्राइंग पैन में विझां थी ऐं पोइ तव्हांखे ॾेखारियां थी। हाँ ये ॾिसो 4 बड़ी साइज़ का कबाब ठाया है। 4 बड़े साइज़ के कबाब मैंने बनाए। मेरा ये फ्राइंग पैन काफ़ी बड़ा है, फिर भी इसमें 4 ही पूरे आए हैं। तो ये छोटे नहीं बनते, आप सबने खाए, सबने देखे हैं। तो चपली कबाब जो है वो थोड़े बड़े साइज़ के बनते। तो हमेशा ही वॾे साइज़ जा ही ठहंदा आहिनि, नंढा कोन था ठहनि। ही ऐं जीअं मूं तव्हांखे चयो त जेतिरो असां शामी कबाब ठाहींदा आहियूं उन खां डबल मसालो खणंदासीं। सो ही हाणे असां विचोली बाहि ते पचाईंदासीं। चिकन जो कीमो आहे, चिकन हूअं ई जल्दी ॻरंदो आहे, कीमो आहे त वधीक जल्दी ॻरंदो। त असां हिन खे विचोली बाहि ते पचाईंदासीं। हिकिड़ो पासो पची वेंदो त पोइ उथलाए ॿियो पासो पचाईंदासीं। सो मूंखे उमेद आहे तव्हांखे रेसिपी वणी हूंदी। थी सघे थो तव्हांखे के इंग्रेडिएंट्स के हिन मां शयूं मिसिंग लॻियूं हुजनि त बि मां हीअ शइ न विधी आहे, पर मूं उहो सभु कुझु विधो आहे जेको घर में अवेलेबल हो। इन सां बि ज़ाइके ते को फ़र्क़ु न पवंदो आहे। ट्राई ज़रूरु कजो ऐं मूंखे ॿुधाइजो त तव्हां ठाहिया त तव्हांजा कीअं ठहिया या तव्हांखे कहिड़ो घर वारनि खां रिस्पॉन्स मिलियो। सो मूंखे उमेद आहे तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। वणी हुजेव त रेसिपी शेयर बि कयो ही वीडियो, ऐं लाइक कयो, कमेंट कयो। कुझु चवणो आहे, कुझु पुछणो आहे त मुझे चैनल सब्सक्राइब कयो, जीअं मुस्तक़बिल में भी अगर मां जेको कुछ पंहिंजा तजुर्बा शेयर कयां तो तव्हां आसानी सां ॾिसी सघंदो। अगर आपको अच्छा लगा हो, अगर ये रेसिपी आपको पसंद आई हो, ये वीडियो अच्छी लगी हो तो इसको आप शेयर करें, इसको लाइक करें, कमेंट करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि फ्यूचर में जो कुछ मैं सिखाऊं तो वो भी आप आसानी से देख सकें। तो अब ये हल्की आंच पे पकते रहेंगे और एक साइड इसका जब पक जाए अच्छी तरह से तो मैं इनको पलट दूंगी। इन्हनि जो हिकिड़ो पासो तक़रीबन पची वियो आहे। अच्छा, ऑयल जो तव्हां अंदाज़ो हणी सघो था त ॾिसो केतिरो ऑयल हिन में पियल आहे। त हिन खे मां उथलायां थी, इनको मैं पलट रही हूँ। और पलटने का जो मरहला है वो बहुत एहतियात से होना चाहिए। ये घी के छींटे ऑयल के उड़ के आपके ऊपर भी लग सकते हैं, इसलिए आप देख रहे हैं मैं इसको किस तरकीब से पलट रही हूँ। इनको मैंने एक दूसरे के ऊपर पलट दिया है। ठीक है। सो हाणे ॿियो पासो पचे तो बाहि थोड़ी घटि थी कयां मां, तो हाणे तेल काफ़ी गर्म थी चुको आहे। जीअं ई ॿियो पासो चङे नमूने पची वेंदो त मां हिननि खे लाहे वठंदसि। सो मूंखे उमेद आहे तव्हांखे मुंहिंजी हीअ रेसिपी वणी हूंदी, हीअ वीडियो वणी हूंदी, ऐं ज़रूरु पंहिंजी राय ॾिजो। हमेशह मां चवंदी आहियां, नसीहत कंदी आहियां त खाधो प्यार सां पचायो। तव्हांजे खाधे में जेको ज़ाइक़ो ईंदो आहे उहो तव्हांजी मोहबत जो ईंदो आहे। दिलि सां कमु कंदव उनजो रिज़ल्ट सुठो निकिरंदो। खाना हमेशह मोहब्बत से बनाए। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं मुंहिंजे ख़्याल में ही काफ़ी आहे एतिरो जेतिरो मूं तव्हांखे ॾेखारियो आहे। ऐं उनखां पोइ पचंदो त हेॾा मूं प्लेट ऑलरेडी कढी रखी आहे, इन में मां रखंदसि ऐं उनखां पोइ बाक़ी बचियल कीमे जा ॿिया कबाब पचाए वठंदसि। सो ख़ुशि रहो, हमेशह पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो, खाधो हमेशह प्यार सां पचायो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी सुठी रेसिपी सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वारी।